नाज़रीन, हैदराबाद में चौमासे जी बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे, जॾहिं त नालनि जी अञा ताईं सफ़ाई सुथराई वारो अमल शुरू ई नाहे करायो वियो। उन हवाले सां असांखे तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, बरसाती हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ इंतज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि? जी हाँ, बिल्कुलु मुस्तनद खाते तरफ़ां कराची हैदराबाद में बरसात जी बरसातुनि जी अॻकथी कई आहे। जॾहिं त हैदराबाद शहर में 4 नाला आहिनि जंहिंमें निकासी सिस्टम थींदो आहे। मजमूई तौर ते हैदराबाद शहर में 2 निकासी जा सिस्टम आहिनि। हिकिड़ो अंडरग्राउंड निकासी सिस्टम आहे जंहिंखे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कंदी आहे, ऐं ॿियो ओपन सिस्टम आहे जंहिंखे वासा तरफ़ां ईंदो आहे। हैदराबाद जा जेके 4 नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई न थी सघी आहे। जॾहिं त माज़ी में बि केतिरा ई मरतबा जेका म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी बजट आहे उन में नालनि जी जे लाइ कया हुया, पर उहो अञा ताईं उनजी सफ़ाई न थी सघी आहे। जंहिं माज़ी में जेका हैदराबाद में बरसाति थी, हैदराबाद शहर मुकमल तौर ते थी वियो। अहिड़ी रीति हिन वक़्तु जेके नाला आहिनि उनजी सफ़ाई न थी सघी आहे, ऐं सबबु बरसाति पवण सबबु हैदराबाद शहर माज़ी जा हिन वक़्तु ॿुधण जो ख़तरो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे एमडी वासा सां। एमडी वासा जो चवणु आहे त हुन सिंध हुकूमत खे नालनि जी सफ़ाई लाइ 10 करोड़ रुपयनि जे लाइ लिखियो आहे। अञा ताईं उहे 10 करोड़ रुपया जारी न आहिनि, जंहिं सबबु मुख़्तलिफ़ जेके नाला आहिनि उनजी सफ़ाई जेका आहे उहा न थी सघी आहे। जॾहिं त सफ़ाई न थियण सबबु जेकॾहिं वरी बि बरसाति हैदराबाद शहर जी 95% जेका आबादी आहे उहा मुतासिर थींदी। जॾहिं त शहर जा जेके इलाइक़ा आहिनि जंहिंखे थोरी बारिश पवंदी आहे, जीअं रेलवे कॉलोनी आहे, मुख़्तलिफ़ कॉलोनियूं आहिनि, उहे मुकमल तौर ते मुतासिर थींदियूं। अहिड़ी रीति नालनि जी सफ़ाई न थी सघी आहे, जंहिं सबबु हैदराबाद 95% थियण जो ख़तरो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर हैदराबाद रेन एमरजेंसी लागू करे जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं मोकलूं उहे मुअतल करे छॾियूं आहिनि। जॾहिं त डिप्टी कमिश्नर ऑफिस में रेन एमरजेंसी कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें जो नंबर पिणु आम शहरनि खे ॾिनो आहे, जीअं कंहिं में एमरजेंसी शहरी जेके आहिनि राब्तो करे सघनि असिस्टेंट कमिश्नर सां। ॿिए तरफ़ हैदराबाद तरफ़ां बि रेन एमरजेंसी जे मद्देनज़र मुख़्तलिफ़ इस्पतालुनि जो दौरो कयो आहे, ऐं त मुख़्तलिफ़ डॉक्टरनि थोरे अमले जूं मोकलूं रद्द कंदे उन्हनि खे अलर्ट रहण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अब्दुल रसूल, जी महिरबानी।